नाज़िन न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो में खबर ॾींदा तालुक कंडियारो जे डिग्री कॉलेज ग्राउंड ते KPL हार्डबॉल T20 टूर्नामेंट जा मुकाबला जारी आहिनि। इवेंट जे ॿिए मैच कंडियारो मार्कोर दिलचस्प मुकाबले बाद कंडियारो हीरोज़ के 20 रन्सुनि तां शिकस्त ॾेई लगातार ॿी मैच खटे वरिती। बिलावल गांगरो जी मज़ामती सेंचुरी टीम खे शिकस्त खां न बचाए सघी। कंडियारो मार्कोर जे कप्तान टॉस खटे पहिरियां बैटिंग जो फ़ैसिलो कयो, जंहिं में मुक़रर 20 ओवरनि में 4 विकेटुनि जे नुक़सान ते 269 रन्सूं ठाहियूं, जंहिं में फतह ॼामड़े हिकु भेरो शानदार बैटिंग जो मुज़ाहिरो कंदे 10 छकनि जी मदद सां 111 रन्सूं ठाहे टॉप स्कोर रहियो, जॾहिं त फ़हीम सहतोब मुख़ालिफ़ बॉलरनि खे ठाउको कुटको ॾींदे 75 रन्सूं ठाहे मोटियो। कंडियारो हीरोज़ तरफ़ां फ़हीम सुमरो 4 विकेटूं वरितियूं। जवाबी बैटिंग में टारगेट पोयां वेंदे कंडियारो हीरोज़ दिलचस्प मुकाबले बाद 4 विकेटुनि ते 249 रन्सूं ठाहे सघी। बिलावल गांगरो मुख़ालिफ़ टीम सां मुआदो अटकायो पर टीम खे शिकस्त खां न बचाए सघियो। हिन 11 छकनि जी मदद सां 140 रन्सुनि जी इनिंग्स खेॾे पवेलियन भेड़ो थियो। आमिर चन्नड़ 37 रन्सूं ठाहे सघियो। अहिड़ी तरह कंडियारो मार्कोर 20 रन्सुनि तां मैदान मारे लगातार ॿी कामयाबी पंहिंजे नाले करे वरिती। शानदार कारकर्दगी ॾेखारण ते फतह ॼामड़ो खे मैच जो हीरो करार ॾिनो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।